आर्मी एक्ट तरमीमी बिल मंजूरी लाइ अॼु सेनेट में पेश कयो वेंदो। इजलासी एजेंडा जारी। बचाव वारो वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ आर्मी एक्ट तरमीमी बिल पाकिस्तान एयरफोर्स एक्ट तरमीमी बिल मंजूरी लाइ पेश कंदो। पाकिस्तान नेवी ऑर्डिनेंस तरमीमी बिल बि मंजूरी लाइ सेनेट में पेश कयो वेंदो। कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तारड़ सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी बिल मंजूरी लाइ पेश कंदो। क़ौमी असेंबली गुज़िरियल ॾींहुं सभई तरमीमी बिल अक्सरियती राय सां मंज़ूर कया हुआ। एक्ट तहत आर्मी चीफ जो चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस तौरु नओं नोटिफिकेशन जारी थींदो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जो मुदो 5 साल हूंदो। नोटिफिकेशन खां पोइ ॿीहर शुरू थींदो। चीफ जस्टिस यहिया आफरीदी जी सदारत हेठि 27वीं आइनी तरमीम ते गौर लाइ फुल कोर्ट इजलास अॼु थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट रूल्स 2025 में तरमीमुनि ते ॻाल्हि ॿोल थींदी। सीनियर एडवोकेट्स जे स्टेटस बाबति मामला बि बहस हेठि ईंदा। सुप्रीम कोर्ट जे 3 जजिस फुल कोर्ट इजलास लाइ चीफ जस्टिस खे ख़त लिखिया हुआ। ख़त लिखंदड़नि में जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस सलाउद्दीन पहवर शामिल। जस्टिस अमीनुद्दीन खान 3 सालनि लाइ वफ़ाक़ी आइनी अदालत जो चीफ जस्टिस मुक़रर। कानून वारी वज़ारत पारां जस्टिस अमीनुद्दीन खान जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। सदर आइनी अदालत जे चीफ जस्टिस तौरु अमीनुद्दीन खान जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी। सदर जस्टिस अमीनुद्दीन जी मुक़ररी जी मंज़ूरी वज़ीर आज़म जी एडवाइस ते ॾिनी। जस्टिस अमीनुद्दीन खान वफ़ाक़ी आइनी अदालत जो पहिरियों चीफ जस्टिस हूंदो। अध रात जो 1 कलाक में 52 कानून पास कंदड़ असांखे ताना पिया ॾियनि। असेंबली टोड़ींदड़ असांखे आइनी तरमीम ऐं कानून साज़ी ते ताना पिया ॾियनि। इहे शेर उन वक़्तु यादि न आया जॾहिं इंसाफ़ जो क़त्लेआम थी रहियो हो। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो बयान। चवे थो जजिस जो हिकु टोलो गॾिजी सियासी मुफ़ादनि जो मुहाफ़िज़ बणियल हो। उहे आइन ऐं कानून बदिरां कंहिंजे सियासी मुफ़ादनि जा मुहाफ़िज़ हुआ। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾो इज़ाफ़ो थियण जो इम्कान। डीज़ल ₹9.05 फ़ी लीटर महांगो थियण जो इम्कान। पेट्रोल फ़ी लीटर ₹2 सस्तो कयो वेंदो। हाला में लाश सूदो धरणो हणंदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत शहदादपुर में केस दाख़िल। पुलिस जे मुबैना तशद्दुद में मार्जवेल या मज़ीद जे वारसनि क़ौमी शाहरा ते धरणो हयो हो। केस में सुहेल, हैदर, अरशद, ज़ुल्फ़कार, मुर्तज़ा, महबूब, सब्तैन, अली शेर अल्लाह ॾिनो नामज़द। दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल FIR में औरतुनि सूदो 25 अणॼातल माण्हू बि शामिल कया विया। FIR में क़ौमी शाहरा ब्लॉक करण, ड्यूटी अटकाए, फायरिंग जा कलम बि शामिल कया विया।